अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़ सोलंकी। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। मातली पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां अला वारे चौक ते शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे 14वीं वरसी जे मौक़े ते ख़िराज तहसीन पेश करण लाइ ॾिया रोशन करे भेटा पेश कई वई। उन मौक़े ते पीपी अॻवान रिज़वान अहमद क़ाइम खानी, अदनान क़ाइम खानी, सलीम यूसुफ अडेजो, शाकिर चांदियो ऐं ॿियनि चयो त शहीद राणी असांजी दिलनि में ज़िंदा आहे ऐं ज़िंदा रहंदी। मोहतरमा जी कयल अवामी ख़िदमतुनि खे विसारे नथो सघिजे। केटी बंदर में समूरे मुल्क जियां केटी बंदर जे इलाइक़नि में सीउ जी लहर, समूरो आसमान ककरनि सां ढकियल, 3 ॾींहंनि खां सिज गायब, सीउ शिदत इख्तियार करे वियो। इन जे हवाले सां शहरनि कल्याण टीवी सां वीचार वञींदे चयो त असांजी ज़िंदगीअ जो हीउ रिकॉर्ड सियारो आहे। हल्की हल्की झुड़फुड़ ऐं सीउ जे करे नंढो माल ॿकरियूं मरी रहियूं आहिनि। ग़रीब तबिके जा माण्हू सीउ सबबि शदीद मुतासिर थी विया आहिनि। बघाण शहर जे ॾखण तरफ़ आबाद खानाबदोश कबीले जे माण्हुनि जो चवणु हो त असां खुलियल आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असां हुकूमत वक़्त खे अपील था कयूं त असांखे सियारे जा गरम कपिड़ा ऐं कंबल ॾिना वञनि त जीअं असीं पंहिंजे बचनि खे सर्दीअ खां बचाए सघूं। तनोजाम में आयल फील्ड जे व्हील चौकीदारनि खे पको न करण ख़िलाफ़ चौकीदारनि मिल जे मुख्य गेट आॾो धरणो हणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन ई मौक़े ते चौकीदारनि जे अॻुवान अब्दुल्ला सुमरो, मुमताज़ भट्टी, आशिक अली कलेरी, नसीर अहमद नायूं ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त इदारे जी बदमाशी घणो वक़्तु न हली सघंदी। आख़िर हिननि खे हिसाबु ॾियणो पवंदो। असांजी मुसलसिल जदोजहद खे इदारे जा बाला आफ़ीसर मज़ाक़ सम्झी को तहरीक न पिया वठनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। असां सां इंसाफ़ न थियो त असां पंहिंजे मज़दूर भाइरनि सां गॾिजी अणएलानियल मुदे ताईं तेल जी सप्लाई मुअतल करे छॾींदासीं। राणीपुर सिंध प्रेस क्लब जो इजलास सदर गुलण जामलो जी सदारत में मुनक़िद थियो। इन मौक़े ते इजलास में 31 दिसंबर सिंध प्रेस क्लब राणीपुर ते अहवार तक़रीब कोठाए सहाफ़ियुनि, अदीबनि, उस्तादनि, शागिर्दनि खे संदनि कारकरदगी ते मनता अवार्ड सर्टिफिकेट ॾियण ऐं 31 दिसंबर 2021 ते आख़िरी सिज खे पिकनिक पॉइंट अलविदा करण समेत प्रेस जे फलाह बहबूद लाइ मुख़्तलिफ़ फ़ैसिलनि ते गौर वीचार कयो वियो। इजलास में अली हैदर उमराणी, शेर गुल जामलो, ज़फ़र चौहान, अशरफ तमाची, ज़फ़रुल्लाह उमराणी, आगा नूर अब्बासी समेत सिंध प्रेस क्लब राणीपुर जे सहाफ़ियुनि शिरकत कई। मातली टंडो गुलाम हैदर जे ॻोठ मोहम्मद हसन कालरो जे रहवासियुनि टंडो गुलाम हैदर पुलिस जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ सिंध प्रेस क्लब मातली अॻियां औरतुनि ऐं ॿारनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते लखी चारण, कमू चारण, वीरू चारण, कैलाश मकवाणा ऐं ॿियनि साफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त टंडो गुलाम हैदर पुलिस असांजे घरनि में घड़ी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे असांजे बेगुनाह नौजवाननि खे गिरफ़्तार करे मथनि कूड़ो केस दाख़िल कयो आहे। DIG हैदराबाद SSP टंडो मोहम्मद खान खे अपील कई आहे त टंडो गुलाम हैदर पुलिस जे ज़ुल्म जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।